अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में अॻकथी ॿुधाइण वारो आहियां, यानी अचण वारी किस्तन में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे। जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं वीडियो पसंदि अचे त कमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, तव्हां दोस्तन खे मां ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं तव्हां किस्तूं ॾिठियूं हूंदियूं। 84 खां वठी 88 ताईं हिननि किस्तनि में छा थियो। दोस्तों, तव्हां ॾिठो त ओठे जे भालुक मान खे मारण वारो केरु हुयो ऐं इल्ज़ाम कंहिंजे मथां अची चुको आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हाणे तमामु जल्द अचण वारी किस्तनि में मीरा रेस गफ़ार खान जी हवेलीअ में रहंदी। हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿी बि ख़बर ॿुधाईंदो हलां त रेस कमाल खान क़ुर्बान जे मथां वॾो तशद्दुद कंदो। उहो कहिड़ी ॻाल्हि जे लाइ वॾो तशद्दुद कंदो, इहो तमामु जल्द ॾिसंदासीं अचण वारी किस्तनि में। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामो तव्हां दोस्तन खे कीअं लॻी रहियो आहे, इहो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तन खे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तन खे हीअ वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में इहो ज़रूरु ॿुधाईंदा त तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामो कीअं लॻी रहियो आहे। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन खे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।